बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। फ्राई पैन में असां चणनि जी दाल चमिचो ऐं मटरनि जी दाल चमिचो हल्की भुञण लाइ रखंदासूं। नंढा फोटा वॾा फोटा जाण कारा मिर्च दालचीनी लौंग सॼा धाणा अछो जीरो कारो जीरो सरियं जो ॿिज ऐं जायफल जावित्री ही सभु मसाला असां जॾहिं दालूं भुॼी वञनि हल्कियूं गुलाबी थी वञनि त पोइ इहे हिननि सां गॾु 1 मिंट सभु मसालनि खे भुञंदासूं। त जीअं असां जेको गरम मसालो ठाहियूं पिया इहो काफ़ी देरि ताईं असां इनखे स्टोर करे सघूं रखे सघूं महफ़ूज़ करे। पोइ इहो मसालो लाहे हिकु प्लेट में थधो कंदासूं। पोइ इन्हनि सभिनी मसालनि खे ग्राइंडर में या उखरी मुरीअ में कुटे पाउडर करे रखंदासूं। तयारु आहे असांजो शाही गरम मसालो, जंहिंखे असां कंहिं शीशीअ में शीशे जी बरनीअ में या प्लास्टिक जी शॉपर में विझी 6 खां 7 महीननि ताईं असां स्टोर करे सघूं।